अछो पाणी लुड़ थियो कालूरियो कंगन। अछो पाणी लुड़ थियो कालूरियो कंगन। इंजे लज मरन के सर मथे हंजड़ा। मटो आई मच्छर थुला तो थूना हणी। चोजा भाई अछ ते पाणी पुनः ॿीहड़ा। मांदी लथी मारवी तुंहिंजो अल्लाह बि आहे। सभ वरनि जा ॾुखड़ा तो लहजे मंझि लाहे। अहिड़ो ई मालिक आहे जो माग रसाईंदई मारवी। लतीफ़ साईं जे बैतनि सां तव्हांखे सलाम। इहो आम बहस रहियो आहे घणे वक़्त खां वठी। असीं लतीफ़ साईं खे पढ़ंदा रहिया आहियूं, ॿियनि क्लासिकल शाइरनि खे पढ़ंदा रहूं था ऐं दुनिया जहान जा जेके शाइर आहिनि उन्हनि खे बि पढ़ूं था ऐं जेके जदीद जेके शाइर आहिनि उनखे बि पढ़ूं था। पहिरीं ॻाल्हि उनखे पढ़ण जी ज़रूरत कहिड़ी आहे, छो असीं शाइरी था पढ़ूं। ऐं ख़ासि करे इहो सुवाल थो थिए त जेकॾहिं असीं चऊं था त माना लतीफ़ साईं जी शाइरी इन जे करे पढ़णु ज़रूरी आहे त इहो असांजो आख़िरी इलाजु आहे, आख़िरी स्टेशन आहे। माण्हू जॾहिं मुंझे थो, माण्हू जॾहिं भुलिजे थो, मायूस थो थिए, परेशान थो थिए त पोइ जेको आहे सो माण्हू लतीफ़ साईं पढ़े थो या ॿियो इल्मु पढ़े थो। पोइ हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा मफ़ाद पंहिंजा पंहिंजा मक़सद आहिनि। उनजे लाइ आउं सम्झां थो त वॾे खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पढ़णु या इल्मु हासिलु करणु माण्हू जे ज़िंदगी जे लाइ मानी तमामु ज़रूरी आहे। मानी खां सां माण्हू जी नथो सघे। अटो आहे, लटो आहे, अझो आहे ऐं घर आहे, इहे तमामु ज़रूरी शयूं आहिनि ऐं उन खां सां माण्हू जी नथो सघे। हाणे इहे साॻियूं शयूं जेके पखी पखण जानवर ॿियूं जेके ज़िंदगी रखंदड़ जेके शयूं आहिनि उन्हनि जे लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। पोइ हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी खुराक आहे, माण्हू जी बि इहा खुराक आहे। पर छा रुॻो इहो ई सभु कुझु आहे? बसि रुॻो माण्हू खे मानी खपे, माण्हू खे पाणी खपे ऐं माण्हू खे इहा ई ज़िंदगी खपे। माण्हू सुबुह जो उथे ऐं घुमी फिरी खाई पी मज़ूरी सॼूरी करे वरी जेको आहे मोटी अचे, वरी सुम्ही रहे, वरी सुबुह जो। इहा त ज़िंदगी अहिड़ी थी जेका ॼण त झंगली हिकिड़ी ज़िंदगी आहे। जानवर ऐं माण्हू में ॿियो त को फ़र्क़ु आहे कोन। छो त माण्हू ऐं जानवर में जेको ख़ासि फ़र्क़ु आहे, जेसिताईं इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी तेसिताईं असांखे ज़िंदगी जो जेको असुलु जेको जौहर ऐं जेको मज़ो आहे उहो असांखे सम्झ में न ईंदो। जेकॾहिं ज़िंदगी इहा ई आहे त पोइ इहा ज़िंदगी बेमाना आहे, हिन ज़िंदगी जो को मक़सदु आहे कोन। पर जेकॾहिं माण्हू जी ज़िंदगी जो मक़सदु को तइमीर करणु आहे, को तरक़ी करणु आहे त पोइ उनजे लाइ माण्हू खे इल्मु हासिलु करिणो। हाणे इल्मु त हिकिड़ो इहो आहे, अॼुकल्ह जेको असीं ॾिसूं था त माण्हू कॉलेजनि में वञनि था, यूनिवर्सिटियुनि में वञनि था, पढ़नि था ऐं उन खां पोइ उनजो जेको मक़सदु आहे या जेको फ्रूट आहे उहो इहो आहे त माण्हू खे नौकिरी मिले थी। माण्हू जेको स्टेटस ठहे थो, स्टेटस माण्हू जो ठहे थो, वॾो माण्हू थी वियो, कामरो थी वियो, ऑफिसर थी वियो, हलियो असांखे नौकिरी मिली वई हली ऐं पोइ कंहिंखे हज़ारनि जी, कंहिंखे लखनि जी, पोइ जहिड़ो जंहिंखे मौक़ो मिले थो ओड़ी उहो माण्हू नौकिरी करे थो। त असुलु ॻाल्हि इहा त उन जेकॾहिं इहा ईअं बि थियो, अहिड़ी नौकिरी मिली वई हली, माण्हू सुठा कपिड़ा पाइणु सिखी वियो हलियो, सुठो घर बि माण्हू खे मिली वियो हलियो, त बि उनजो बि को मक़सदु त को थियो ई कोन। लाज़मी उहो माण्हू उनजो भाॻ, उनजो हिसो हिन समाज में ज़रूरु हूंदो, पर उहो सिर्फ़ु उनजो मक़सदु आहे ज़ाती तौर ते पंहिंजे लाइ जेको आहे सो माल मिल्कियत हथु करणु। पर उन मां समाज खे कहिड़ो फ़ाइदो थियो? तंहिंजे करे इहा ॻाल्हि पहिरीं सम्झण जी ज़रूरत आहे त माण्हू खे इल्मु हासिलु करण जे लाइ इहो ज़रूरी न आहे त माण्हू जी ज़ाती जेका ज़िंदगी जेका आहे उहा माण्हू जी सुठी थिए, बाक़ी हीउ जेको सॼो समाज आहे जेको माण्हू लाइ कमु करे। छो असांजी जेका ज़िंदगी हिकिड़ी ज़ाती ज़िंदगी आहे, ॿी असांजी जेका समाजी ऐं मजमूई ऐं क़ौमी ज़िंदगी आहे। हाणे इन जेका महदूद जेका तइलीम आहे जेका माण्हू जी ज़ात खे बि ठाहे थी ऐं माण्हू जो जेको ज़ाती मफ़ाद आहे उनजे लाइ बि जेको आहे सो असीं
तइलीम हासिलु कयूं था। ऐं इन जे लाइ त ठीकु आहे, इहा जेका आहे दर्सी तइलीम जेका अकेडमिक जेके तइलीम असीं चऊं इहा ज़रूरी आहे, पर माण्हू खे सुख बि खपे, माण्हू खे इत्मीनान बि खपे, माण्हू जेका दिलि जी दुनिया बि आहे, माण्हू जा जज़्बा बि आहिनि ऐं माण्हू जूं कैफ़ियतूं बि आहिनि माण्हू जूं, ऐं उहा जेका ज़िंदगी आहे उनजे लाइ कहिड़ो इल्मु खपे। हीउ जेको फ़िलसफ़ो आहे, इल्मु आहे, अदब आहे, शाइरी आहे, या उनजा ॿिया मुख़्तलिफ़ जेको समाजी जेके इल्म आहिनि उन्हनि जा जेके आहिनि डिपार्टमेंट जा जेके खाता जेके आहिनि, हाणे इहे जेके इल्म आहिनि ऐं जीअं अख़लाक़ी इल्मु आहे या दीनी इल्मु आहे जेको असांजो, जंहिं मुंहिंजा माण्हू जी शख़्सियत ठहे थी, माण्हू जो मिज़ाज ठहे थो, माण्हू जो मयार ठहे थो, माण्हू जा क़दर ठहनि था माण्हू जा। हाणे उहा ज़िंदगी तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं उहा ज़िंदगी जेकॾहिं माण्हू खे नथी मिले त पोइ माण्हू ऐं जानवर में को फ़र्क़ु कोन्हे को। ऐं लतीफ़ साईं खे माण्हू पढ़नि त था माण्हू, ऐं पर माण्हू पढ़नि था सवाबु ख़ातिर पढ़नि था या अक़ीदे तौरु पढ़नि था। वॾो शाइरु आहे, सुठो शाइरु आहे, भलो माण्हू आहे, उहो त आहे, पर उनजो मक़सदु छा आहे, हू जेका ॻाल्हि करे थो उन ॻाल्हि जो मफ़हूम जॾहिं न सम्झंदासीं, उनजो मक़सदु जेसीं न सम्झंदासीं ऐं उनखे जेसीं ताईं असीं इहो न सम्झंदासीं इहा जेका तइलीम आहे असांजी ज़िंदगी ऐं असांजे समाज खे तब्दील करण में जेकॾहिं असांजी मदद नथी करे त पोइ उहा जेका असां बेकार आहे। उन जे लाइ ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त असीं ज़िंदगी जो इहो मक़सदु सम्झूं, ज़िंदगी जो मक़सदु रुॻो खाइणु पीअणु सुम्हणु घुमणु फिरणु न आहे। ज़िंदगी जे समाज में माण्हू रहे थो, उहो समाज हज़ारे सालनि खां वठी तरक़ी कंदो 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 हिते पहुतो आहे। उन में माण्हू खाइण पीअण खां ऐं जॻहियूं ठाहिण खां सवाइ ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि त माण्हू हिकिड़ी तहज़ीब जेका आहे असां उनखे जनमु ॾिनो आहे ऐं माण्हू जी हिकिड़ी अख़लाक़ियात बि माण्हू जी जुड़ी आहे, माण्हू जी सकाफ़त जुड़ी आहे माण्हू जी, ऐं उनजो तालुक़ु जेको आहे सो मादी ज़िंदगी सां कोन्हे को। उनजो तालुक़ु जेको आहे सो माण्हू जे शऊर सां आहे, माण्हू जे दिलि सां आहे, माण्हू जे चाहतुनि सां आहे, ऐं उन लाइ ज़रूरी आहे त असांखे ज़िंदगी जो जेको इहो जेको पासो आहे उनखे बि सम्झणु खपे उनखे। ऐं ॿी ॻाल्हि त लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे उहा अॼु खां 300 साल अॻे जी जेका मुरवजा जेका ॿोली हुई उन ज़माने जी ॿोली में शाइरी आहे। अॼु खां 300 साल अॻे 300 साल अॻे ॿोली मुरवजा हुई, पर इहा ॿोली उन वक़्तु ठही कान हुई। इहा ॿोली उन खां अॻे ईअं सम्झो त हज़ारे सालनि खां वठी 1 2 3 4 5 हज़ार साल, छो त ॿोलियूं ठहंदियूं बि रहनि थियूं, रहंदियूं बि रहनि थियूं, ॿोलियूं मिसाल जी मिटिजी बि वञनि थियूं ॿोलियूं, ऐं के ॿोलियूं आहिनि जेके पंहिंजो वजूद बचाइनि थियूं, उहे तरक़ी कंदियूं ऐं हेसि ताईं पहुचनि थियूं। असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा बि हज़ारे सालनि खां वठी बांबड़ा पाईंदी जेको आहे वधंदी वधंदी हिते पहुती आहे, जिते अॼु बि असांजी जेका दुनिया जे महज़ब ॿोलियुनि में असीं उनखे बीहारे सघूं था उनखे। पर उन में छो ईअं आहे त असां उहा जेका ॿोली जी सूंहं ऐं ॿोली जा जेके उहे उहे इस्तलाह ऐं उहे इस्तलाह जेके आहिनि ऐं उहे असां आहिस्ते आहिस्ते छॾींदा असां उन ॿोली खे जल्दी गुम करे छॾियो। जन लतीफ़ साईं जी ॿोली सां पढ़ूं ईअं थो लॻे ॼण असांखे तर्जुमो करिणो पवे या उहे माण्हू ई रहिया न आहिनि, छो त हिकिड़ा ॿेड़ा हुआ, हाणे ॿेड़ा हलिया विया, हाणे वरी ॿिया शिप्स अची विया हलिया, त ॿेड़नि वारा जेके टूल हुआ उन्हनि जा जेके सवण जेके हुआ उहे त सभु ख़तमु थी विया हलिया। हाणे त बिल्कुलु जेका आहे ॿोली एॾी तब्दील थी वई, उहे जेके जदीद जेके मशीनरी आई उन में उहे लफ़्ज़ आहिनि ई कोन। ईअं घर आहिनि, ईअं उथणु आहे, वेहणु आहे, ॿियूं घणियूं जेके ज़िंदगी जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे बि तब्दील थी वियूं आहिनि, उनखे टूल बि तब्दील थी विया आहिनि। तंहिंजे करे असीं अॼु जेका जदीद ॿोली ॻाल्हायूं था, जेका असां जदीद ॿोली सिखी आहे इहा सुठी आहे, असीं इन जी तरक़ी तां अराह न आहियूं, पर हिकिड़ियूं सुठियूं ऐं ख़ूबसूरत जेके शयूं आहिनि ज़िंदगी जूं, ऐं सुठा इस्तलाह आहिनि, सुठा पहाका आहिनि, सुठा हवाला आहिनि, सुठा सुहिणा लफ़्ज़ आहिनि, ऐं उन्हनि खे असीं जेकॾहिं असां वटि मुतबदल न आहे त पोइ असीं भले ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं, छो त असांजी सिंधी ॿोली में अरबी बि आहे, फारसी बि आहे, उन में हिंदी ॿोली उन में आहे, तमामु घणियूं ॿोलियूं जेके जिते माण्हू वञनि था ॿोलियूं सिखनि था, कुझु हिते इलाही ॿोलियूं आहिनि जेके अची वियूं आहिनि। उन लाइ जेका ॿोली असां विञाई आहे उहा ॿोली असांखे हासिलु करणु खपे। ऐं आउं सम्झां थो उहा ॿोली बि लतीफ़ साईं महफ़ूज़ कई आहे। लतीफ़ साईं उहा ॿोली महफ़ूज़ कई आहे त उहा ईअं न आहे त उहा ॿोली हींअर माण्हू नथा ॼाणनि, मतिलबु असां सॼी ज़िंदगी लतीफ़ साईं खे ॾिनी आहे त उहा जेका ॿोली लतीफ़ साईं जी आहे, अञा बि के अहिड़ियूं शयूं आहिनि, के अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके अञा ताईं असांखे बि सम्झ में नथा अचनि,
छो त उहे डिक्शन में बि न आहिनि, उहे माण्हू बि कोन था ॻाल्हाइनि। पोइ वरी शाइरी जे मदद सां उन्हनि जूं जेके मानाऊं जेके आहिनि से माण्हू कढी सघे थो। तंहिंजे करे लतीफ़ साईं जी जेका ॿोली आहे उहा बि सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ॿोली सम्झंदासीं त टेक्स्ट सम्झंदासीं, ऐं टेक्स्ट सम्झण खां पोइ असांखे ख़बर पवंदी त आया असां जूं जेके ज़रूरतूं जेके आहिनि, छो त माण्हू इल्मु इन जे करे पढ़े थो त इल्मु माण्हू जी ज़रूरत आहे, ऐं जेकॾहिं इल्मु ज़रूरत आहे त पोइ उनखे सिखणु खपे उनखे। पर जेकॾहिं ज़रूरत न आहे, उन मां फ़ाइदो बि कोन्हे को, उनखे ज़ाती फ़ाइदो बि कोन्हे को, फिज़िकल फ़ाइदो बि कोन्हे को रूहानी या दिली फ़ाइदो बि कोन्हे को, जेकॾहिं माण्हू जो कल्चर बि उन मथां जेका नथो ठहे, त पोइ उहा जेका ॿोली आहे उहा या उहा जेका शाइरी आहे उहा बि पढ़णु अजाई आहे। जीअं आउं अर्ज़ु करियां त अॼु खां अॻे या लतीफ़ साईं जे ज़माने में या लतीफ़ साईं खां पहिरीं जेका शाइरी थींदी हुई उन में बादशाहनि जा किसा हूंदा, बादशाहनि जा किसा हुआ, ॾाइणनि जा किसा, देवनि जा किसा, परियुनि जा किसा हूंदा हुआ। ॿियो ज़ाती जे करे माण्हू शाइरी कंदो त उन में जेको आहे सो जिन्सी जेका शाइरी उहा घणी हुई, सूंह जी शाइरी, तारीफ़ जी शाइरी, उन में जेके बुज़ुर्ग वॾा जेके माण्हू जेके हूंदा हुआ ऐं उन्हनि जी माण्हू तारीफ़ूं कंदो हुओ उन्हनि जूं। या जेकॾहिं वॾा फातिह जी थी गुज़रिया आहिनि, अमीर तैमूर लंग तव्हां ॿुधो हूंदो, ऐं इहो दुनिया जो वॾो फातिह थी गुज़रियो आहे। पर इन्हनि जा जेके ॿिया केॾा वॾा जेको आहे सो कम ऐं ॿिया केॾा वॾा इन्हनि जा ज़ुल्म थिया उहे पंहिंजी जाइ ते, पर तारीख़ूं लिखनि थियूं त इन हिकिड़े तैमूर लंग घटि में घटि 9 लख माण्हू क़तलु कया। माना अंदाज़ो करियो त 9 लख माण्हू को मज़ाक जी ॻाल्हि त न आहे। ॿिया जेके दुनिया जा जेके फातिह जेके आहिनि, हलाकू आहे, हिटलर आहे, या ॿिया जेके बि तमामु उन्हनि जो बि कॾहिं ज़िक्र ईंदो कंदासीं जॾहिं तारीख़ पढ़ंदासीं इंसान ज़ात जी, त असुलु ॻाल्हि इहा त पोइ हाणे उहो वॾो माण्हू आहे, ॾाढो माण्हू आहे। छो अॻे छा हूंदो त अॻे बादशाह हूंदा हुआ, शहनशाह हूंदा हुआ, माण्हू उन्हनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ। ॿिया वरी जेके माण्हुनि जे जेको ज़हननि ते जेके बादशाही कंदा हुआ, माण्हुनि जे ज़हननि खे कैप्चर करे ऐं उन्हनि खे ग़ुलाम बणाईंदा हुआ, ॿियो माण्हू उन्हनि जेको आहे बुज़ुर्गनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ। पोइ उन वक़्त जा जेके बादशाह हूंदा हुआ उहे सभई माण्हू पंहिंजो पाण खे ख़ुदा सॾाईंदा हुआ, पंहिंजा जेको आहे बुत हूंदा हुआ, पंहिंजो बुत ठाराईंदा हुआ। पोइ चवंदा भाई हीउ जेको बुत आहे इहो तव्हांजे ख़ुदा जो बुत आहे, पोइ उन बुत खे वेही पूॼो। पोइ माण्हू अॻे हिकिड़ो त उन्हनि ख़्याली जेके ख़ुदा हूंदा हुआ उन्हनि खे पूॼींदा हुआ, ॿियो वरी जेके बादशाह जेके हुकुमरान ऐं जेके फातिह जेके हूंदा हुआ उन्हनि खे पंहिंजो ख़ुदा सम्झी उन्हनि जूं ॻाल्हियूं। ऐं पोइ असांजा शाइर जेके हूंदा हुआ, पोइ असांजा शाइर बि दरबारी हूंदा हुआ। पोइ दरबारी शाइर जेके हूंदा हुआ उहे बादशाहनि सां बग़ावतूं बि कोन कंदा हुआ। उहे माण्हू उहे पुरहितनि जी ॻाल्हि त कोन कंदा हुआ, उहे वतन जी ॻाल्हि त कोन कंदा हुआ, मोहबत जी जेका उहा इश्क जी उहा चङाई जी ॻाल्हि त कोन कंदा हुआ। पोइ उहे रुॻो इन्हनि बादशाहनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ, इन ज़ालिमनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ, हाकिमनि जूं तारीफ़ूं कंदा हुआ। ऐं जॾहिं असीं लतीफ़ साईं ते अचूं था, ऐं लतीफ़ साईं जे ज़माने जा तमामु थोरा शाइर उन्हनि ते जॾहिं अचूं था त ॾिसूं था त उन्हनि माण्हुनि जी शाइरी हुननि ॿियनि शाइरनि खां बिल्कुलु जेको आहे सो मुख़्तलिफ़ हुई। उहे शाइर जेके दरबारी हूंदा हुआ या हुकुमराननि जा ग़ुलाम हूंदा हुआ, पोइ उन्हनि खे हू पंहिंजा वज़ीर सफ़ीर बि करे छॾींदा हुआ। पोइ उन में पंहिंजे जेको आहे सो जेके दरबारूं जेके हूंदियूं उन में उनजो ख़ासि जेको आहे सो उन्हनि जा दीवान हूंदा, ख़ासि उन्हनि जूं जायूं, पर उनजो मक़सदु सिर्फ़ु हूंदो हो बादशाहनि खे ख़ुशि करिणो हूंदो। ऐं लतीफ़ जी शाइरी ते जॾहिं पहुचूं था त लतीफ़ जी शाइरी जेका आहे सा उहा ईअं मिली जी दॿे में ठिकरियूं या मिली रुॻो विंदर आहे, मिली रुॻो इंटरटेनमेंट जे लाइ न आहे, पर लतीफ़ जी जेका ज़िंदगी आहे उहा बामक़सद ज़िंदगी आहे। ऐं असांजो जेको अॼु जो नौजवान आहे या पोड़ो आहे, छो त शऊर जी उमिरि न थींदी आहे। जेकर नौजवान माण्हू आहे उहो जेका रुजत पसंदि आहे, उहो तरक़ी पसंदि न आहे, उहो माण्हू जेको आहे सो महदूद जेका आहे उनजी सोच आहे, महदूद उनजो जेको अकुलु आहे उनजो, उहो उन जेको आहे सो इल्म खे छा कंदो उनखे। पोइ उनखे माण्हुनि जी मोहबत जो कहिड़ो क़दुरु, उनखे वतन जी मोहबत जो कहिड़ो क़दुरु, उनजा जेके माण्हू जेके ॾुखायल जेके पीड़ियल पोड़ियल जेके माण्हू उनजो बि उनखे को जेको आहे वास्तो उन सां कोन हूंदो। या जेकॾहिं माई आहे उन सां को ज़ुल्म थियो आहे, उनखे को जेको आहे सो क़ैद में खणी वञी कंहिं विधो आहे ऐं उन सां उनजो कहिड़ो वास्तो। जीअं असां वटि चवंदा मुंहिंजो छा वञे, असां फलाणो माण्हू मारिजी वियो हलियो, फलाणो माण्हू खजी वियो हलियो, फलाणे माण्हू सां ज़ुल्म पियो थिए, असां हाणे छा करियूं। उहा उनजी क़िस्मत आहे, उहो जीअं उन कयो हूंदो तीअं उन सां थिए थो, असांजो छा वञे।
पोइ असांजो छा वञे लाज़मी आहे त इहे वारा ॼमारा आहिनि पोइ सभई माण्हू कॾहिं न कॾहिं वकड़ में अचनि था। त मूं अर्ज़ु पियो कयो त लतीफ़ खे सम्झणु इन लाइ ज़रूरी आहे त असांजी ज़रूरत आहे। ठीकु आहे, मानी मच्छी जे लाइ त असां जेको इल्मु पढ़ियो आहे उहो हर को माण्हू इल्मु पढ़े थो, उन सां माण्हू खे नौकिरी मिली वेंदी हली, माण्हू अटकल सटकल सिखी जेको आहे माण्हू ॾोकड़ में कमाइण थी वेंदो आहे। पर माण्हू फज़ीलतूं माण्हू खे अचणु खपनि, माण्हू में अख़लाक़ियात थियणु खपे। पुट जो पीउ ॾांहुं रवैयो कहिड़ो हुअणु खपे, पीउ खे पुटनि ॾांहुं जेको आहे सो कहिड़ो रवैयो इस्तेमालु करणु खपे, या असांजो समाज ॾांहुं रवैयो कहिड़ो हुअणु खपे, मिटनि माइटनि ॾांहुं रवैयो कहिड़ो हुअणु खपे, हाकमनि ॾांहुं सुठनि हाकमनि ॾांहुं रवैयो कहिड़ो हुअणु खपे। ऐं जेकॾहिं इहो जेको फ़िलसफ़ो, इहो जेको इल्मु आहे माण्हू जी तरक़ी जो, माण्हू जी तइमीर जो, जेकॾहिं इहो हिननि माण्हुनि वटि न आहे त पोइ इन्हनि माण्हुनि खे बि न पढ़णु खपे। पर जेकर इहे ख़ूबसूरत ऐं सुठियूं शयूं जेकर इन्हनि माण्हुनि वटि आहिनि त पोइ पढ़णु खपे। त लतीफ़ साईं त न रुजत परस्ती जी जेको आहे सो तारीफ़ कई, न उन रुजत परस्त उहो जेको मुर्दार ऐं रदी जेके रीतियूं ऐं रस्मूं जेके हुयूं, न को उन्हनि सां लतीफ़ छा कयो, लतीफ़ उन्हनि सां बग़ावत कई। लतीफ़ उन्हनि सां बग़ावत कई। उहे बादशाह जेके उन वक़्त जा जेके ग़लति कार हुआ, जेके ग़लति कमु कंदा हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ु लतीफ़ साईं जेको आहे बग़ावत कई। ऐं उन वक़्तु जेके ज़ालिम माण्हू हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु बग़ावत कई। ऐं वतन दोस्ती छा थींदी आहे, वतन जी मोहबत छा थींदी आहे, वतन जो प्यारु छा थींदो आहे, ऐं उन जे बारे में बि असांजो माण्हू ईअं ॼण त को ला इल्मु हो। उन्हनि ते बि जेको आहे सो उन वक़्त जी शाइरी जेका आहे उहा बिल्कुलु ज़ीरो लॻे थी। पर लतीफ़ साईं जी शाइरी जॾहिं पढ़ूं था त असांखे ईअं थो लॻे ॼण त न, हीअ जेका शाइरी मिड़ई इंटरटेनमेंट न आहे। ऐं इहा शाइरी खे सम्झण जे लाइ ॿोॾी माण्हू सम्झी सघे थो, इहा ॻाल्हि अॼुकल्ह एॾी ॾुखी शइ कोन्हे का। उहे तमामु घणियूं लुग़तूं बि आहिनि। लतीफ़ जी साईं जी शाइरी जॾहिं पढ़ूं था त ख़ुदि शाइरी पढ़ण सां लतीफ़ साईं ख़ुदि जेको आहे पंहिंजी माना उन हिकु सिट में या ॿी सिट में या ॿिए हंधि ॿुधाए थो छॾे। ऐं तंहिंजे करे पाण खे उहा शाइरी इन जे करे पढ़णु खपे त इहा शाइरी लाभायती शाइरी आहे। ऐं हिकिड़ो कबीर साहिब जो दोहो यादि पियो अचे, उहो दोहो पढ़ण खां पोइ आउं सम्झां थो असांजे सम्झ में अची वेंदो त माण्हू जे ज़िंदगी जो मक़सदु छा आहे ऐं माण्हू ऐं जानवर में, आम जानदार में कहिड़ो फ़र्क़ु आहे। उहो माण्हू जेको सोचे सम्झे नथो, जंहिं माण्हू खे अकुलु न आहे, जेको अकुल मां कमु नथो वठे, अखियुनि हूंदे ॼण त उहो माण्हू अंधो आहे, कननि हूंदे उहो माण्हू ॿोड़ो आहे, अकुल ऐं शऊर हूंदे उहो माण्हू जेको माना उहो ॼण महदूद अकुलु आहे, एतिरो अकुलु आहे जीअं जानवर खे अकुलु आहे। जानत को दुख आहे, कबीर साहिबु चए थो जानत को दुख आहे, अजानत को सुख आहे। जेको माण्हू ॼाणे थो, जंहिं माण्हू खे शऊर आहे, जंहिं माण्हू खे अकुलु आहे, उनखे त तकलीफ़ थींदी। उहो त सोचींदो त भई हीअ जेका ॻाल्हि थिए पई इहा ॻाल्हि न थियणु खपे, हीअ जेको जहिड़ा थियनि पिया, हीअ जेका बदमज़गी थिए पई, हीअ जेका रवैयो आहे जेको माण्हुनि जो, इहो रवैयो अॻिते हली असांखे जेको आहे वॾे हचा में विझंदो। तंहिंजे करे पाण खे इन ते सोचणु खपे। पर हिकिड़ो माण्हू उहो चवंदो भाई ठीकु आहे, जेको थियणो हूंदो त थींदो, पंहिंजो हाणे इन ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो, ठीकु आहे छॾियोसि खणी वठो रिंगट खे। हिकिड़ो त आहे रिंगट खे वठिणो आहे, ॿियो त आहे न संजीदा थियणो आहे। छो त संजीदा जेसीं न थिबो तेसि ताईं जेका ज़िंदगी आहे उहा बार थी वेंदी आहे असांजे मथां। हाणे ॾिसो न, ज़िंदगीअ जेकॾहिं माण्हू जे मथां बार थी वञे त उते जेकॾहिं असांजी लतीफ़ साईं असांजी जेका रहनुमाई करे त उनजो मतिलबु इहो थियो त लतीफ़ साईं खे पढ़णु इन लाइ ज़रूरी आहे जो लतीफ़ साईं असांजी रहनुमाई करे थो। पर जेको ॿारवी खे खूह तां उमिरि खणी वियो हलियो, खूह तां खणी वियो हलियो, घणा माण्हू जेके चुप थी विया हुआ, घणनि माण्हुनि शाइरी बि उन ते कई, पर उन किसा कहाणियुनि वारी शाइरी कई, पर उन खे न तमसील में आंदो, न उन शाइरी खे जेको आहे सो पढ़ी उन वक़्त जे हालतुनि खे पढ़ी पंहिंजे हालतुनि ॾांहुं खणी आया, न पंहिंजे हालतुनि खे जेको आहे सो उन जेको आहे एक्सप्रेस कयो। उन्हनि खे मिड़ी जेको आहे सो उहा ॻाल्हि करे छॾी आहे। लतीफ़ साईं जेको आहे सो कीअं जेको आहे सो चवे थो त अछो पाणी लुड़ थियो। हाणे ही पाण अचूं था पंहिंजे दौर ते, लतीफ़ साईं जे ज़माने में बि ईअं ई थियो हूंदो त उन वक़्तु जेके हुकूमतूं हुयूं, सुठियूं हुकूमतूं 4 ॾींहं ॾिठियूं हुजूं त वरी उहे हुकूमतूं जॾहिं ख़तरनाक थी वियूं उन ते ॿियनि कब्ज़ो कयो। पर जेको कलड़नि जो दौरु हो लतीफ़ साईं जे ज़माने में ॼमे थो। छो त लतीफ़ साईं खे सम्झण जे लाइ वरी लतीफ़ साईं जो जेको दौरु आहे उनखे सम्झणो पवंदो, उन वक़्तु दौर जी तारीख़ खे सम्झणो पवंदो, उन दौर जे हालतुनि खे सम्झणो पवंदो, उन दौर जा जेके हाकिम हुआ
उन्हनि जा जेके रवैया हुआ उन्हनि खे सम्झणो पवंदो। उन दौर में जेके असां ते हमला थिया, फ़र्क़ु लतीफ़ साईं जे ज़माने में लतीफ़ साईं 50 सालनि जी उमिरि जो आहे, त उन ज़माने में नादिर शाह चढ़ाई करे थो अचे ईरान मंझां। पोइ उहो जॾहिं अचे थो तॾहिं उहो अफ़गानिस्तान खे बि फतेह थो करे, दहली खे बि फतेह थो करे। ऐं सिंध उन वक़्तु जेको आहे सो मुग़लनि जे जेको आहे सो चंबे में हुई। मुग़लनि जा हिते कमदार हूंदा हुआ, इहे कलोड़ा जेके हूंदा हुआ, अरगोन हुआ, तुरखान हुआ, इहे जेके हूंदा हुआ उन ज़माने में सिंध जा बादशाह जेके हूंदा हुआ। हाणे नादिर शाह जॾहिं उन फतेह कयो दहली खे, त दहली जो उन वक़्तु हो महमद शाह शाहनि जी बादशाही हुई उन ज़माने में। माण्हुनि जो नालो हो महमद शाह, हो मुग़ल हो पर नालो हुनजो महमद शाह, पोइ रंगीले जे नाले सां मशहूरु हुओ ऐं उहो शाइर बि हो उहो। त पोइ जॾहिं उन हमिलो कयो त उहा जंग आउं सम्झां थो त को 3 कलाक बि कान हली। 3 लख फ़ौज मुग़लनि जी फ़ौज, ऐं 3 लख फ़ौज हुई। ऐं उहो जेको हुनजा कमांडर जेके हुआ 3 लखनि में जेको आहे हुननि जंग ख़तमु करे छॾी। ऐं पोइ उन नादिर शाह ॿियो कुझु कोन कयो। उन वटि पाण जेको महमद शाह जेको बादशाह उहो पाण हली वियो उन वटि वञी, उनजा ॾाढो पेश पियो। उनखे चई ठीकु आहे, बसि आउं जेको आहे सो तुंहिंजी बादशाही मूंखे नथी खपे, न को मूंखे दहली थी खपे, दहली जो तख़्त बि तूं वञी खण, पर मूंखे जेका दौलत जेका आहे उहा दौलत मूंखे ॾे। पोइ मुग़लनि जेका दौलत लुटी हुई जेका उहो अफ़गानिस्तान खां वठी पोइ सॼी सिंध सॼो हिंद जेका लुटी हुई, उहा सॼी जेका दौलत जेका हुई, इहा दौलत मूंखे ॾे, पोइ आउं तोखे जीजान थो ॾियां, तूं भले तूं हुकूमत वेठो कर। पोइ उन ईअं ई कयो। पोइ जेका बि दौलत जेका हुई उहा हिकिड़ो तख़मीने जे अंदाज़ सां, उहो हींअर जी पाण वटि किरोड़ लख इहो तख़मीनो न हो। पोइ उनखे बाक़ाइदा हाथी घुराइणा पिया, उनखे हज़ारे ऊठ घुराइणा पिया। ऐं पोइ उन्हनि ते उहा दौलत खणी जेको आहे हीउ जेको आहे ईरान वियो। ऐं जॾहिं ईरान वियो पोइ उते हुन ॾिठो त हाणे जेको सिंध आहे, सिंध ते हमलो करण जी ज़रूरत ई कान्हे का, न को सिंध खे फतेह करण जी ज़रूरत आहे सिंध खे। हाणे उन वक़्तु हो नूर मोहम्मद कलोड़ो। नूर मोहम्मद कलोड़ो उन वक़्तु जेको आहे सिंध जो बादशाह हो, यार मोहम्मद कलोड़े जो पुटु लतीफ़ साईं सां उन जूं काफ़ी जेको आहे वाबस्तगियूं हुयूं। लतीफ़ साईं खे हुन माराइण जी कोशिशि कई, जड़ी घोड़ी बि उनखे ॾिनी, उनखे ज़हर हिकिड़ी दबली जेका माजून जे सूरत में बि ॾिनी, उन में ज़हर हो। त माना छो त लतीफ़ साईं उन वक़्तु उन्हनि सां बग़ावत कई, उन्हनि सां उनजे करे। हाणे इहो आहे लतीफ़ साईं जो जेको ईअं सम्झे त मयार, ऐं लतीफ़ साईं जो जेको मौजो, ऐं लतीफ़ साईं जी वॾाई, जंहिंजे करे असां लतीफ़ साईं खे ज़रूरु असांखे पढ़णु खपे ऐं पढ़ूं था। उन ज़माने में नादिर शाह जेको आहे उन में घुरायो, नूर मोहम्मद कलोड़े खे घुरायो, उनखे चयो त हाणे तूं मूं वटि पेश थी। ऐं हुन छा कयो त वेंदे वेंदे जेको महमद शाह जेको मुग़ल बादशाह जेको हो, उनखे चयईं सिंध मूंखे लिखी ॾे, ऐं ॿियो जेको उतरिया जे इलाइक़ा जेके आहिनि उहे सभई मूंखे लिखी ॾे। ऐं उनखां उहो सभु जेको आहे लिखाए जेके वरिता उनखां उन चयईं ठीकु आहे, इहा सिंध बि तोखे लिखी थो ॾियां। छो त रुॻो हुन चाहे थो रुॻो मुंहिंजो सिर बचे, बसि रुॻो मुंहिंजो सिर बचायो। हू जेको आहे हुन हुनखे मारियो कोन, हू पाण हुन मरण बि कोन थी चाहियो। पोइ नूर मोहम्मद कलोड़े खे हुन लिखियो त हीअ जेका हाणे सिंध मुंहिंजी आहे, हाणे ईरान जे अची वई आहे अंदर में, असांजे बादशाही में आहे, तंहिंजे करे हाणे तूं पेश थी, मूं वटि हाज़िर थी। हाणे नूर मोहम्मद कलोड़े छा कयो त उहो डिॼी वियो हलियो। उन ॾिठो त हाणे हीउ वेंदुसि त मूंखे माराए छॾींदो। पर उहो जेको आहे हितां भॻो। उन वक़्तु लाड़काणे में जेको आहे तख़्तगाह हिननि जो हूंदो हो। पोइ हीउ भॼी जेको आहे वञी उमरकोट जे किले में वञी वेही रहियो। पोइ इहा जॾहिं नादिर शाह खे ख़बर पई त नादिर शाह जेको आहे उतां आयो ऐं हिते हमिलो कयईं, हिन ते सिंध ते हमिलो कयईं। पर पोइ हिनखे ख़बर पइजी वई हली त हीउ जेको आहे वञी लिको आहे, भॼंदो वञे थो। त हीउ ॾिसो न केॾा ई जेको आहे हाकिम ऐं जेके फातेह हुआ, केॾा ॾाढा ऐं सॻारा माण्हू हुआ। पोइ उन वक़्तु नूर मोहम्मद कलोड़ो उमरकोट मां निकिरी वरी जेके ॿी कंहिं जेको आहे छक में निकिरण ते चाहियो, पर हीउ जेको आहे उते पहुची पर अकेले सिर, माना उहो फ़ौजूं तमामु पोते हुयूं, पर हीउ उन फ़ौजनि खां निकिरी जेको आहे अकेले सिर, जीअं हू अञा निकितो हुते तेसीं हू वञी जेको आहे पहुतो हुते। नूर मोहम्मद कलोड़े खे चई केॾां थो भॼी, तूं जेको आहे मुंहिंजे अंदर में। पोइ उतां नूर मोहम्मद कलोड़े खे वठी पोइ वरी आयो आहे लाड़काणे। पोइ लाड़काणे में अची उनखां करोड़ रुपया उन वक़्तु जीअं पाण जीअं भतो चऊं, या जेको आहे जीअं अॼुकल्ह जेको आहे माण्हुनि खां भतो था वठनि, जीअं अॻे ॾन सॾींदा हुआ, भतो उनखां वठी करोड़ रुपया मूंखे जेको आहे ॾे, ऐं बाक़ी हर साल जेको आहे तूं
10 लख रुपया, 10 लख उन वक़्तु जेको सिको हो उन ज़माने में, 10 लख जेके सिको जेको आहे उहो मूंखे तूं उमाणे ॾींदे जेको आहे सो इहा तो ते सज़ा आहे, हुकूमत तूं भले वेही कर, बादशाही उनजी तुंहिंजी असांखे क़बूल आहे, तुंहिंजे हवाले सां करियूं। पर उन लाइ हुन छा कयो उन लाइ ॿियो? हाणे माना उन जे लाइ उन ज़मानत तौरु हुन उनजे 2 पुटनि खे, माना हिकिड़ो जेको आहे उनजो नूर मोहम्मद जो जेको पुटु हो गुलाम शाह कलोड़ो, ऐं ॿियो उनजो भाउ हो, उन ॿिन्ही खे उन यरगमाल करे जेको आहे खणी वियो पाण सां गॾु ईरान। ऐं उन सां गॾु 20,000 सिंधी योद्धा जेके सिंधी जेके फ़ौजी जेके हुआ उहे बि उन सां गॾोगॾु खणी वियो हलियो। हाणे अंदाज़ो करे त इहा सिंधी तारीख़ जी न असांजे शागिर्द जेके आहिनि चवनि जेके लतीफ़ शाह जी शाइरी नथा पढ़नि, तारीख़ नथा पढ़नि, या हीअ जेको इल्मु नथा पढ़नि, उनखे का बि उन्हनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे का त सिंध सां ई कहिड़ियूं कहिड़ियूं हालतूं थियूं आहिनि, सिंध जा कहिड़ा अहिड़ा कमज़ोर हाकिम बि थिया आहिनि जो ॿाहिरियों माण्हू जॾहिं हमिलो करे त भॼी वञनि, ऐं अहिड़ा माण्हू बि असां वटि थिया आहिनि। उहे जॾहिं लतीफ़ साईं खे पढ़ूं था त पोइ जेको आहे असांखे ॻाल्हि सम्झ में अचे थो त हीअ उन वक़्त जो जेको जूं हालतूं जेके हुयूं, उन वक़्त जूं जेके बादशाह जो जेको कल्चर हो, उन आम माण्हू उन वक़्तु लेखे में ई कोन हूंदो हो। उन में बादशाह हूंदा, शहनशाह हूंदा, बसि ॿी का बि जेको आहे मखलूक ॼण त उन्हनि जी जेका हुई उहो गुलाम हुआ, उन्हनि जा नौकर हुआ, ॿियो कुझु बि उन्हनि जी हैसियत उन्हनि जी कान हुई उन्हनि जी। ऐं पाण तफ़सील सां इन्हनि शयुनि खे पढ़ंदासीं, पर आउं हिकु 2 टे जेको बैत पढ़ां थो लतीफ़ साईं जा। हाणे ॾिसो त कीअं असांखे जेको आहे इहा सॼी जेका तारीख़ आहे असांजे आॾो हीअं कीअं माण्हू हिन हिकु बैतनि में असांखे विझी थो ॾिए। हाणे अछो पाणी लुड़ थियो कालो रियो कंगन, अछो पाणी लुड़ थियो कालो रियो कंगन, ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। माना त इन मां ॿुधाए थो त अॻे जेको समाज हो, अॻे जेके हालतूं हुयूं, अॻे जेके हुकूमतूं जेके हुयूं उहे ॾाढियूं भलियूं हुकूमतूं हुयूं। उहे माण्हू बि भला हुआ, उन वक़्तु माहौल बि भलो हो, अमन अमान बि हो, सुख सलामती बि हुई उन ज़माने में। ऐं विया मोर मरी पंहिंजो वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो, 2 लफ़्ज़ माना 2 लफ़्ज़नि में 2 सिटनि में ई माण्हू एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे थो वञे, जंहिंमें सॼी सिंध जी जेका तारीख़ आहे उहा सॼी तारीख़ उन में जेको आहे सो अची थी वञे उन में। ऐं हीअ लतीफ़ शाह जो जेको बैत आहे, मतो आई मछ तुला तो टूना हणी। हाणे इहो मछ सां त कोन ॻाल्हाइबो आहे, माण्हू छा माण्हू जेके चवे थो भाई मछ सां पियो ॻाल्हाए, हीअ वणनि सां पियो ॻाल्हाए, हीअ ढोरनि सां पियो ॻाल्हाए, त चरियो माण्हू आहे। ऐं इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मछ सां ॻाल्हाइण जी? माना इहा शाइरी जो मिजाज़ आहे ऐं इहा शाइरी जी तमसील आहे। उन में माना उन वक़्तु अहिड़ी हालत हूंदी जो सिधो सो माण्हू बादशाह जो नालो बि कोन वठी सघंदा। माना हीअ जेको आहे सो बादशाह आहे, बादशाह जो नालो वठिबो, बादशाह जी मुखालफ़त कबी त बादशाह त असांखे माराए छॾिबो। पोइ उन जे करे जेको आहे सो वरी ईअं कंदा हुआ तमसीलुनि में, जीअं सींध में मारवी जी ॻाइबी आहे, जीअं हीअ सींध में मारवी जेको आहे सो ॻाईंदा हुआ, ईअं जेको आहे सो जीअं माण्हुनि खे सम्झण जे लाइ, जीअं ॿुझारतूं आहिनि, ॾोर आहिनि, ॾिठ आहे, शाइरी बि अहिड़े ई क़िस्म जो हिकिड़ो फ़न आहे। इन फ़न में जेको आहे सो इहे ॻाल्हियूं जीअं करे वेंदा हुआ ईअं त विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो। माना हिकिड़े पासे आहे न मोर हंज आहिनि, माना इहे हिकिड़ा सुठा माण्हू आहिनि ऐं सुठा हिकिड़ा हाकिम आहिनि, सुठा बादशाह आहिनि, छो त उहे हलिया विया, उहे मरी विया हलिया। छा इहो जेको बैत आहे, इहा जेका शाइरी ऐं इहो जेको फ़िक्र आहे जेको, छा इहो असांजे नौजवान जी ज़रूरत न आहे? असांजे हर माण्हू जी ज़रूरत न आहे? असांजे हर माण्हू खे सिखण ऐं सम्झण जी ज़रूरत न आहे? जंहिंमें असांजी जेका रताणी जेका तारीख़ आहे सॼी भरी पई आहे, इन में असांजा हुकुमरान भरिया पिया आहिनि, उन में ई जेके ज़ालिम जेके फाते अलाए केतिरियूं हलाऊं थियूं सिंध ते, ऐं उहे सभु जेके ॼण त हिन हिकिड़े बैत में लतीफ़ साईं असांखे जेको आहे विझी ॾिनियो त विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते, माना उहे जेके तख़्त, उहे जेके ताज जेके आहिनि उते केरु वेही रहियो हुते, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी। माना चिब जेको आहे सो जेको थींदो आहे, माना इहो आहे इहो पखी आहे, उनजो पंहिंजो पंहिंजो माना उनजी ॿी का अहमियत कोन्हे का उनजी, माना उहो ईअं आम आहे अहिड़ो पखी आहे उनजो। जीअं हिकिड़ो सुठो माण्हू हुजे, उनजी जाइ ते हिकिड़ो बेकार माण्हू आहे, उहो अची जेको आहे सो तख़्त ते वेही रहे, उन्हनि आखेरनि ते अची वेठा चिब चढ़ी। हाणे वरी पछाड़ी में ॻाल्हि चिटी बि करे थो, थोरी खोले बि थो, वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो,
माना हाणे वतन जेके कूड़ा जेके कांयर जेके आहिनि कां जेके आहिनि जेके भाड़िया माण्हू जेके आहिनि उन्हनि जो कब्ज़ो थी वियो हलियो छो सगारा ऐं सुठा माण्हू उहे मरी विया हलिया उन्हनि खे जेको आहे सो मारे छॾियो उन्हनि खे। ऐं इहो हिकिड़ो ऐं मुसलसिल सांदे ऐं तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थो ऐं ख़ुशूसनि नौजवाननि खे छो त हाणे पोड़ा माण्हू जेके आहिनि उहे सभु जेको आहे सो पिया आहिनि जेको सभड़ियुनि में पिया आहिनि ऐं उहो कम जी जेका ज़रूरत आहे जिन माण्हुनि खे इनकलाब आणिणो आहे जिन माण्हुनि खे नौकिरियुनि खां सवाइ हीउ जेको समाज आहे इनखे सिधो करिणो आहे इनखे तब्दील करिणो आहे तरक़ी ऐं तइमीर जिन माण्हुनि खे करणी आहे उहे नौजवान माण्हू आहिनि उहे उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त हीउ साइंस जो इल्मु बि पढ़नि हीउ समाजी इल्मु बि पढ़नि हीउ तारीख़ जो इल्मु बि पढ़नि पर हीउ जेको फ़िलसफ़ो आहे लतीफ़ साईं जो हीउ लतीफ़ साईं जी जेका शाइरी आहे जंहिं असांखे महफ़ूज़ करे छॾियो आहे असांजी ॿोली खे बि असांजे कल्चर खे बि असांजे तहज़ीब खे बि इनखे ज़रूरु पढ़नि जीअं हिकिड़ो बेत आऊं पढ़ां त अंधा ऊंधा वेझ खल कुॼाड़िया खाई। माना अॼु जा जेके हुकुमरान आहिनि आलिम आहिनि अदीब आहिनि शाइर आहिनि डॉक्टर आहिनि इहे कामोरा आहिनि इहे कहिड़ो धंधो पिया कनि। हाणे इन्हनि माण्हुनि जो जेको कमु आहे उहो रुॻो फुरफुरा ऐं मार मारा आहे लतीफ़ साईं उन ज़माने में बि पर अॼु बि लतीफ़ साईं उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाए थो त अंधा ऊंधा वेझ माना हीउ जेको वेझ खे त अंधो बि न हुअणु खपे ऊंधो बि न हुअणु खपे ज़ालिम बि न हुअणु खपे रुॻो पंहिंजे मफ़ाद लाइ त डॉक्टरी हुनखे करणी कोन्हे का हुनखे त माण्हुनि खे ठीकु बि करिणो आहे समाज खे बि ठीकु करिणो आहे त अंधा ऊंधा वेझ खल कुॼाड़िया खाईं असां ॾुखी ॾींहुं हाणे सॼी आवाम थी ॻाल्हाए सॼी क़ौम थी ॻाल्हाए हुकुमराननि सां त अंधा ऊंधा वेझ खल कुॼाड़िया खाईं छो थो असांजी खल असांजी साड़ी असां ॾुखी ॾींहं में असां पिया मरूं असांजी जेका समाज बि तबाह थिए असांजो इहो जेको वजूदु आहे इहो तबाह पियो थिए ऐं तव्हीं असांखे ॾफा पिया हणो तव्हीं असांखे कूड़ा एंटीबायोटिक खारायो ऐं कूड़ियूं जेका सुयूं जेका सो ज़हर जूं हणियो नशे जूं हणियो असांखे सुम्हारियो वेठा आहियो तंहिंजे करे इहो ज़ुल्म न करियो। हाणे ॾिसो न जेकॾहिं असां ॿोली बि सम्झी वियासीं ऐं असां उहो तमसील बि सम्झी वियासीं त उन मां असांखे फ़ाइदो बि नज़र ईंदो ऐं असांजो शौक़ु बि वधंदो त असीं लतीफ़ साईं जी शाइरी असीं पढ़ंदासीं। तंहिंजे करे अंधनि ऊंधनि वेझनि सां लतीफ़ बि ॻाल्हायो असीं बि ॻाल्हायूं था अंधा ऊंधा वेझ खल कुॼाड़िया खाई असां ॾुखी ॾींहं में तूं प्यारे पेज सूरी जनी सेज मरण तन मुशाहिदो जंहिंजे लाइ सूरी जनी सेज आहे उनजे लाइ माना हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके मरण खां डिॼनि नथा विढ़ण खां बि डिॼनि नथा हक़ पंहिंजे जे लाइ हू हर वक़्तु सिर ॾियण जे लाइ तयारु आहिनि चई मरण उन्हनि जे लाइ मुशाहिदो आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ो तजुर्बो आहे उन्हनि जो। तव्हांजी महिरबानी जो तव्हां हीअ ॻाल्हि जेको आहे असांजी पंहिंजे गौर सां ॿुधी पर इहा ॻाल्हि नंढड़ी ॻाल्हि न आहे ऐं इन जे लाइ तमामु घणो वक़्तु खपे इन जे लाइ संजीदगी खपे उन लाइ तव्हां जेको आहे इहा जेका तइलीम आहे इहा बि हासिलु करियो पर हीअ जेका शाइरी आहे लतीफ़ साईं जी इहा तव्हांखे शऊर तव्हांखे ॾींदी तव्हांजी ज़िंदगी में इनकलाब आणींदी जीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में तव्हां पंहिंजे समाज में इनकलाब आणे सघो ऐं जीअं तव्हांजा ईंदड़ जेके नस्ल आहिनि उहे आज़ादी सां उहो सुख जो साहु खणी सघनि। महिरबानी ऐं वरी बि तव्हां सां गॾु हूंदासीं पर हीउ तव्हांजो जेको चैनल आहे तव्हांजो इनखे सब्सक्राइब ज़रूरु करियो इनखे ॿियनि यारनि दोस्तनि खे ॿुधायो ऐं तव्हांखे आम ॻाल्हियूं न ॿुधाईंदासीं इहे आम ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधो पिया आम शाइरी जेका तव्हां ॿुधो पिया इहे ॻाल्हियूं न तव्हांजी ज़रूरत जूं शयूं ऐं तव्हांजी तारीख़ तव्हांजो फ़िलसफ़ो ऐं तव्हांजी जेका तइमीर ऐं तरक़ी जा जेके ॾस ऐं पंज जेके लतीफ़ साईं जेके ॾिना आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ईअं न आयल उन मविसां हंजूं जे हारीन आणियो आब अखियुनि में ॾे खे ॾेखारीन सॼण जे सारीन से न रून न चूनकी जेके सॼण खे सारीनि था उहे न को रोअनि था न को चवनि था उहे पंहिंजे कम में लॻा पिया आहिनि असां पंहिंजे कम में लॻा पिया आहियूं इहो असांजो कमु रुॻो अजायो न आहे असांजे कम जो मक़सदु आहे क़ौम खे शऊर ॾियणु ऐं जेको ग़रीब मज़लूम जेके माण्हू मारिजनि पिया उन्हनि माण्हुनि खे आज़ादु करणु उन्हनि खे तव्हांखे ई पंहिंजो तारीख़ जो इल्मु ॾियणु तंहिंजे करे महिरबानी करे इन जे लाइ तव्हां जेको आहे सो अंब गोपांग ऑफिशियल जेको तव्हांजो चैनल आहे इनखे सब्सक्राइब करियो त जीअं तव्हांखे हीउ जेको तारीख़ जो इल्मु आहे जेको फ़िलसफ़े जो इल्मु आहे ख़ुशूसनि जेका लतीफ़ साईं जेका शाइरी आहे उहा तव्हांखे ॿुधाए सघूं। महिरबानी तव्हांजी ऐं वरी कंहिं ॿिए कचहरी में गॾिबासीं साईं बंदि कर।